दोस्तों यूनिट 1 सिक्स क्लास जी मैथ्स जा सेट जे हवाले सां रिव्यू एक्सरसाइज नंबर 1 जा अॼु असां कंदासीं। जंहिंमें पहिरियों क्वेश्चन आहे फिल इन द ब्लैंक्स। इफ ए इज़ इक्वल टू ए बी सी देन ए बी सी आर डैश ऑफ अ सेट ए। चए थो जेकॾहिं ए जा जेके एलिमेंट आहिनि ए बी सी आहिनि त पोइ ए बी सी ए सेट जा ख़ाल आहिनि। त दोस्तों ए बी सी जेके आहिनि ए सेट जा आहिनि एलिमेंट्स आहिनि या मेंबर आहिनि। ठीक है, खाल में अस रखंदासीं एलिमेंट्स या मेंबर। नंबर सेकंड आहे ए सेट विच हैज़ नो एलिमेंट इज़ कॉल्ड डैश सेट। जंहिं बि सेट में खाल एलिमेंट न हुजनि त उनखे छा चइबो आहे, ख़ाली सेट। त हिते ईंदो छा, ख़ाली सेट। ठीक आहे, सेट विच हैज़ लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स इज़ कॉल्ड ए डैश सेट। अहिड़ो सेट जंहिंजा एलिमेंट महदूद हुजनि त उनखे छा चइबो आहे, महदूद सेट। त हिनखे चई थो फाइनाइट सेट चई सघो था या महदूद सेट चई सघो था। नंबर आई बी आहे इफ़ टू सेट्स ए एंड बी हैव डैश एलिमेंट्स देन दे आर सेट टू बी इक्वल सेट्स। ठीक आहे, त चए थो ए बी जा जेके आहिनि एलिमेंट छा हूंदा जो उन्हनि खे असां इक्वल सेट चवंदासीं, त उहो सेम हूंदा यानी कि साॻिया हूंदा। यानी ए ऐं बी जा एलिमेंट साॻिया हूंदा तॾहिं ई उनखे असां इक्वल सेट चवंदासीं। नंबर ॿियो क्वेश्चन आहे चूज़ द करेक्ट आंसर, यानी सही जवाब खे चूंडियो। न फर्स्ट में आहे इफ़ बी इज़ सेट ऑफ वावल्स ऑफ इंग्लिश अल्फ़ाबेट। जेकॾहिं बी सेट आहे अंग्रेज़ी अल्फ़ाबेट जे वावल अखरनि जो। ठीक आहे, त पोइ हेठिन मां कहिड़ो थींदो। हाणे पी मेंबर आहे बी जो, वावल में पी न हूंदो आहे तंहिं करे हीउ बि न आहे। ई मेंबर न आहे बी जो। ठीक आहे, इहो बि न आहे। बी मेंबर आहे बी जो, इहो बि न आहे। डी आहे त ए मेंबर आहे बी जो। ठीक आहे, ए वावल आहे माना ए छा आहे, बी जो मेंबर आहे, माना इहो सही आहे। ठीक आहे, ऐं ॿियो आहे एफ इज़ कॉल्ड, पहिरें सेट में हिकिड़ो एलिमेंट आहे एफ। हाणे हिनखे छा चवंदासीं, इन में ईंदो डी ईंदो, यानी सिंगलेटन सेट। ठीक आहे, जंहिंमें बि हिकु हूंदो आहे उनखे सिंगलेटन सेट चवंदा आहियूं। ठीक आहे, टे नंबर आहे इफ़ सेट्स ए एंड बी आर इक्वल वी यूज़ सिम्बोल। जेकॾहिं ॿ सेट यानी कि ए ऐं बी छा आहिनि, इक्वल आहिनि, त असां कहिड़ी सिम्बोल यूज़ कंदासीं, बराबरि जी। ठीक आहे, डी जेको आहे उनखे असां टिक कंदासीं। नंबर आई बी आहे इफ़ ए इज़ इक्वल टू ए बी सी एंड बी इज़ इक्वल टू ए बी सी डी ई देन। जेकॾहिं ए बराबरि आहे ए बी सी ऐं बी बराबरि आहे ए बी सी डी त पोइ हेठिन मां कहिड़ो ऑप्शन जेको आहे सो सही हूंदो उनखे टिक कंदासीं। ठीक आहे, हाणे जेके ए बी सी जेका मेंबर आहिनि उहे ए बी सी डी ई यानी बी में सभु मौजूदु आहिनि। माना चवंदासीं ए जेको आहे बी जो छा आहे, वाजिब मात्र सेट आहे। ठीक आहे, त हाणे उनजे लाइ जेको आहे सी खे असां टिक कंदासीं, त जेको आहे सी हिन जो सही ऑप्शन आहे।